हदीस कुदसिया हकीकत में रब जो कौल हुजे पर महबूब जी ज़बान में बयान थियल हुजे। मुझे महबूब इरशाद फरमायो त खबरदार जेके अल्लाह जा वली आहिनि रब तो फरमाए जे उन्हनि सां बुग़्ज़ रखियो जन उन्हनि सां दिल में नफ़रत रखी रब करीम खुद तो फरमाए मुझे वली सां जे को बि बुग़्ज़ रखंदो मां रब करीम उन सां जंग जो ऐलान थो कयां। मूंखे ॿुधायो उहे माण्हू जेके चवनि था त हे वली आहिनि असीं इन्हनि खे नथा मञूं पर मां उहा हदीस कुदसी उन्हनि खे खणी ॾेखारींदुसि। बुखारी शरीफ में मुस्लिम शरीफ में रियाज़ुस सालिहीन में यह हदीस मौजूद है। अल्लाह के महबूब इरशाद फरमायो रब तो फरमाए जे मुझे वली सां बुग़्ज़ रखियो मां उन सां जंग जो ऐलान थो कयां। मूंखे ॿुधायो दुनिया में अकबर बादशाह आयो ईरान आयो शहाद आयो दुनिया में पंहिंजूं जन्नतूं ठाराइनि दुनिया में पंहिंजा महलात ठाराइनि अहिड़ा क़ौम साले जा माण्हू आया जेके वॾा कद रखण वारा हुआ चवंदा हुआ असांजे लोको ताक़तवर न आहे पर जॾहिं ख़ुदा जो कहर नाज़िल थियुनि त उन्हनि जा घर तबाह थी विया उहे सफ़ा नेस्तो नाबूद थी विया। मूंखे ॿुधायो ख़ुदा सां जंग केरु करे सघे थो नथो करे सघे पर उहो मुनाफ़िक़ उहो मुनकर शख़्स ई हूंदो जेको अल्लाह जे वलीअनि सां बुग़्ज़ रखंदो ऐं उहो ई आशिक़ उहो ई मोमिन उहो ई सचो हूंदो जेको अल्लाह जे वलीअनि सां मोहबत